सुञाणण जो हिक हवाले सां हवालो मूं त चाहियो सदा मुंहिंजे दिलि में रखण छा मोहम्मद हनीफ सुहाब असां सभिनि जो सेक्रेटरी मोहतरम हिन असांजा जेके विछड़ी सहाफ़ी आहिनि उन्हनि बाज़ाब्ता तौर ते पहिरियों प्रोग्राम शोबो आहे उन शोबे पारां उहे सहाफ़ी जेके शहीद थी विया आहिनि उहे सहाफ़ी जेके असां खां विछड़ी विया आहिनि लाॾाणो करे विया आहिनि उन्हनि खे यादि करे अॼु इहे असां प्रोग्राम जेको आहे तफ़सील ॾिनो आहे कुझु हिन प्रोग्राम में हालांकि हीउ प्रोग्राम कोरोना खां अॻु थियणो हुयो पर पोइ कोरोना विच में अची वई ईअं प्रोग्राम लेट थी वियो लेट थियण जो को सबबु इहो ई हुयो सिर्फ़ु कोरोना खां सवाइ को सबबु कोन हुयो कुझु पंहिंजी प्रोफेशनल जेको जॉब आहे उन हवाले सां पंहिंजो सरगर्मियूं बि हुयूं जंहिंजे करे थोरो देरि थी उन लाइ मां माज़रत खणायां असल में ॻाल्हि इहा आहे त हिते असांजा सहाफ़ी जेके शहीद थिया आहिनि या फौत थिया लाॾाणो करे विया आहिनि उहे त तमामु वॾे तादाद में आहिनि न रुॻो लाड़काणे शहर पर लाड़काणे ज़िले जे अंदरि मुख़्तलिफ़ अते दरो आहे पाकरानी नई दरो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ बाडर समेत मुख़्तलिफ़ जेके ज़िले जा नंढा वॾा शहर आहिनि उन्हनि खे बि असांजी इहा सोच आहे आर्ट काउंसिल जे सभिनी उहिदेदारनि जी मिलियल थी त उन्हनि सभिनी खे आहिस्ते आहिस्ते असां मञता ॾींदासीं शुरूआत असां कई आहे पहिरियों प्रोग्राम असां हीअ तरतीब ॾिनो आहे जंहिंमें असां तक़रीबन 16 जेके आहिनि जेके लाॾाणो करे विया आहिनि या शहीद आहिनि उनखे असां एवॉर्ड ॾींदासीं वारसनि खे घुरायो आहे त जीअं घटि में घटि इहो अहसासु थिए या इहो अहसासु न थिए त आख़िर जेके लाॾाणो करे विया उन्हनि खे यादि छो न कयो वियो उनजे करे असां चयो पियो त अॼु हिननि खे घुराए हुनखे यादि कयूं त घटि में घटि इहो आहे त उहे असां सां माना गॾु आहिनि उहे असां खां विछड़िया ज़रूरु आहिनि पर असां सां गॾु आहिनि उहे अॼु बि असां सां मौजूदु आहिनि उन्हनि में शहीद शानदार साहब आहे शहीद मुनीर साईं साहब आहे जंहिंखे हथियारबंद जे गोली जेको आहे उहो खाज बची विया शहीद थी विया उनखे लाॾाणो करे विया असांजा खोड़ सारा साथी आहिनि जिन में मोहम्मद अली बेलीम साहब आहे मरहूम हिदायत मंगी साहब ऐं इम्तियाज़ गोर साहब असांजो नौजवान दोस्त हुयो मोहम्मद नवाज़ अब्बास साहब जेको पुराणा जेके बुनियादी मेंबर हुया प्रेस क्लब जा साईं कामरेज जमाती बुखारी जेके साहब जेके शुरूआत थी उन्हनि उहे नाला आहिनि उन वक़्त जा मरहूम अब्दुल अमीन शेख साहब आहे मरहूम अब्दुल जब्बार बलोच जेके असां सरपरस्त चवंदासीं प्रेस क्लब जो उनखां अलावा मरहूम गुलाम खोसो साहब आहे ऐं पंहिंजो साईं शरफ महमूद सिद्दीकी साहब मरहूम अली सांगी साहब ऐं साईं गुलाम खोसो साहब मरहूम उनखां अलावा मुनीर सेन पठान साहब ऐं ॿिया दोस्त जेके आहिनि उहे सभु असांखे जेके हिन वक़्तु उन्हनि खे असां यादि कयूं जे वारसनि खे घुरायो आहे त उन्हनि खे असां एवॉर्ड ॾेई सघूं अहिड़ी तरह जेके ॿिया असां वटि अञा ॿिया नाला आहिनि जिन खे असां ॿी प्रोग्राम तरतीब ॾींदासीं जिन में उहे जेके रहिजी वियल आहिनि वरी उन्हनि खे ॾींदासीं जिन में सैयद मुतार हुसैन शाह आहे अहमद खान कमाल